على رسوله الكريم والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله وصحابه اجمعین۔ نہایت واجب الاحترام سردار گامن خان خشک صاحب، واجب الاحترام اساجا پرے کھوں آئل نات خان صاحب، خان محمد فقیر ان جا رفقا جیکے بھی دوست آئے، حاضر پیاری جماعت سگوئی، مجھے محبوب جا عاشقو، رسول اللہ جا پروانو، نبی پاک علیہ السلام جن سونی محفل میں تمام شریک تھیندڑ، وڈا ننڈا پوڑا نوجوان صغیر بارڑا سبنی کے السلام علیکم۔ اللہ تعالیٰ جو کرم فضل جو مالک ہر سال اساجے سردار صاحب کے یا توفیق عطا فرمائندو کہ وہ محبوب جو میلاد کندو رہے۔ میلاد شریف اہڑو عمل جو جیکرے صرف میلاد شریف جے عمل تے انہی ثواب تے محبوب جے راز میں تے دارائے جے سچی رات گزری بنی۔ میلاد کندہ ہے محبت وارا، میلاد اوہے کندہ جے کہ نبی پاک علیہ السلام کی ذات اقدس بے تحاشا محبت کندہ، وہ انہی محبت جے پویوں مال بھی قربان کندہ، جے کی کچھ انہوں نے وصل میں ہوں دو سب شے حضور دینی میلاد جلائے بچائے رکھی 12 مہینے کردہ۔ جبار شکری ہے محفلوں سجائیں اتنی ساری جماعت کے گھڑ کرنا، یہ تمام اوکھو کم مگر محبت ایڑی شیعہ جکا وڈے کم تھے بھی سوکھو کرے چھتے۔ اسا سردار صاحب کو ہمیشہ متاثر انہی کرے رہندا ہوں جو ان کی طبیعت جی ناسازی زمانے جو کئی کیڑی گردشوں وہ بھی سندس ذہن میں بیماری جو بوجھ بھی سرتے، لیکن ان سبنی چیزن دے باوجود ہن کڑے نہ میلاد کے بسارے ہو نہ سرکار دو عالم جے مدینہ منور جے حاضری کے بسارے ہو۔ خانمون سے ہر سال اللہ رب العزت سردار صاحب کے پانچ بیت ربی جو طواف نبی پاک علیہ السلام جو روزہ اطار جو سلام ہمیشہ نصیب دنیا چھڑے وجڑی اتنے کچھ نہ ہوں دو۔ غلام اکبر بوزدار سبر جو چنگو مرسو ہکڑی پہریو ایکسیڈنٹ تھیو پنے میں اج تھا انہی جنازہ نماز پڑھی ہے۔ ان جو سی ایم صاحب واسطو، ان جو پنجاب صاحب واسطو، پورے ملک صاحب واسطو، مگر آخری واسطو کیسا پیو سکتا انہی آخری آرام گاہ یعنی قبر سے آخری آرام گاہ انہی قبر میں تدفین کیسے انہی ہوتا کہ جیسا مو صبح جو بڑسو شام جو بڑسو تو کل غلام اکبر خان ہو اج وہ قبرستان میں اج شہر خاموشہ میں وہ پسی سکے تو بدھی سکے تو مگر گاڑھائیں جو ان کے عمر قبر وارو جنہیں ان جو قریب ان کے قبر جے مقام پہنچے تو کل شریف پڑھے تو عیسال ثواب ان کے بخشے تو وہ انہی کے قصے تو فلانو مجھو قریب مجھے متوں آئے وہ جے کرے وہ زندہ اللہ رب العزت جی نسبت سا اللہ رب العزت جی قربت سا انہی جے سجدن آئے ان جے نفلن سا ان جی محبت میں جے کرے وہ شخص آئے انہی جے محبوب سا ان جی محبت آئے تو وہ پانی قبر میں انہی زنداران دو آجی تمام سائیں تے بیٹھے
جی تمام سا ہتے بیٹھا ॾिसंदो आहे पोइ जेकॾहिं ख़ुदा वारो आहे तुंहिंजी ताक़त आहे उहो अंदरो वेही दुआ मुंहिंजो अलाह ही मुंहिंजी मज़ार ते अची मुंहिंजे ईसाले सवाब में कुल शरीफ़ बख़्शाए मुंहिंजो रब इहो पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा ऐं हिन पाने जी तोखे पारत हिन अचण वारे जी तोखे पारत मुंहिंजा प्यारा दोस्तो अॼुकल्ह तव्हां ऐं असां सां खास तौर से यह जंग थी हले तो मज़ारात ते न वञो बुजुर्गनि ते न वञो वलियनि ते न वञो तव्हां वेंदव इहो एॾो नाजाइज़ अमल मगर हक़ीक़त इहा आहे जेका मां ॿुधाई आहे तव्हांखे मुंहिंजे आका नामदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में हिकिड़ो सहाबी रोज़ा रहाईंदो ईअं कचारी लॻी तव्हांजी असांजी थी हुज़ूर जी कचारी में हमेशह ईंदो पर हिकिड़े ॾींहुं आयो त मुंहिंजो उहा रौनक चेहरे ते न हुयसि पाण करीमन ॾिसी करे फरमायो त कैफ़ हालुका या सुबान उनजो नालो सुबान मशहूर किस्सो हर आलिम बयान कंदो आहे छो जो मोहब्बत जो मौज़ू आहे इन करे मोहब्बत वारनि जी ॻाल्हि करण बि ज़रूरी आहे तव्हां मतां ईअं सम्झो तव्हां जेके वेठा आहियो महबूबनि जी मोहब्बत में इहो को घटि अमल आहे इहो अमल सभिनी अमलनि खां मथां हूंदो आहे सभिनी अमलनि खां मथां अमल आहे महबूबन चयो त कैफ़ हालुका या सुबान कीअं हाल आहे तुंहिंजो सुबान कहिड़ी शइ जे फिक्र में आहे सुबान अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदा का उम्मी फिदा का अबी मुंहिंजा महबूब मदीने जा साईं जंहिंजो आका जे साम्हूं हुजे ऐं आका बि मुस्तफ़ा हुजे मोहम्मद रसूलुल्लाह जे चेहरे जी उहो शख्स ज़ियारत बि करे मोहब्बत में उते सोहबत में वेहे बि सही पोइ मुंहिंजा आका कहिड़ो गम असांखे थींदो ऐं ॾाढो ख़ुशि आहे कोई गम कोन्हे पर उहो न न न इज़हार हाणे छा हो त सारे मजमे खे ॿुधाइणो अहिड़नि सहाबिन जे लाइ तव्हां राति ॾींहुं दुआ कंदा कयो ऐं अहिड़नि सहाबिन सां मोहब्बत जेका आहे उहा रखंदा तुंहिंजे सहाबिन जे सवालनि जे जवाबनि में असां सभिनी जी निजात थी वञे जेके तव्हांखे असहाब सां मोहब्बत करण को रोकनि था उन्हनि खे बि तव्हां ॿुधाए सुभान अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा महबूब मुंहिंजी तो मुस्तफ़ा सां एतिरी त मोहब्बत एतिरो त प्यार आहे जो दिलि चवंदी आहे अख खोलियां त महबूब जो चेहरे अनवार हुजे जेकॾहिं अख बंदि कयां त तसव्वुर मुस्तफ़ा ॿी का शइ न ॾिसां आका अॼु ख़्यालु आयो आहे त जॾहिं ॾिहाड़ो क़यामत जो थींदो 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो जंहिंखे यौम हिसाब चयो थो वञे उन 50,000 साल में मुंहिंजा महबूब यौम हिसाब हलंदो तूं त जन्नत में नबियनि सां मुरसलनि सां गॾु मुंहिंजा आका तूं जन्नत में वेठो हूंदे मां उन यौम हिसाब में अलाए किथे हूंदुमि जेको मां एतिरो विछोड़ो बर्दाश्त नथो करे सघां पोइ उन ॾींहुं जो 50,000 साल जो विसारो कीअं विछोड़ो बर्दाश्त कंदुमि मुंहिंजा महबूब इन ख़्याल ॾाढो सतायो ख़्याल इन सतायो हुज़ूर सही ॻाल्हि ॿुधी ॾाढा ख़ुशि थिया पर ख़ुशी मञो जवाब ॾियण ते आहे अल्लाह जो वही नाज़िल थियो अल्लाह जो वही नाज़िल थियो हाणे असहाबी जो सवाल आहे
جواب میں اللہ جو وحی نازل تھیو ऐं उन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा महबूब अल्लाह से जो फरमान आहे त ए मुंहिंजा हबीब ही तोसां मोहब्बत करण वारो आहे ये तोसां मोहब्बत करण वारो आहे ऐं इन्ही मोहब्बत करण वारे खे जवाब बि मां रब तो मुस्तफ़ा सां मोहब्बत करण वारो आहियां इन करे नी मोहब्बत करण वारे जो जवाब बि रब महबूबन खे अर्ज़ थियो तव्हां न ॾियो नबी सही वेही रहिया त जिब्रील 4 आयतूं क़ुरान सही जो खणी हाज़िर थियो क़ुरान पाक लथो हिकिड़े फ़क़ीर जे सुवाल जे जवाब हिकिड़ी मोहब्बत करण वारे जे सुवाल जे जवाब में अल्लाह से क़ुरान मोकिलियो अल्लाह से फरमाया वमन युतिइल्लाह वर रसूल अच्छा बैठो वमन युतिइल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा या रसूल अल्लाह जन अल्लाह जे हबीब से मोहब्बत इताअत कयो इताअत केर कंदो जेको मोहब्बत वारे खे चवंदे अबा फिलाणो कम करो कुछ कुछ मोती बिस्मिल्लाह करे पर जेकॾहिं तव्हां सां मोहब्बत न तव्हां चवंदो त पुठी ॾींहुं हलियो वेंदो साईं आपे ॿिए को अॻे थी आपे सही कर ॿिए को अॻे थी वमन युतिइल्लाह वर रसूल मुंहिंजा महबूब जन इताअत कई तुंहिंजी ऐं मुंहिंजी उहे फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मां रब्बुल इज्जत उन्हनि जे मथां इनाम कयो मां उन्हनि ते इनाम कयो उहो इनाम कहिड़ो आहे अनअमा अल्लाहु अलैहिम मूं उन्हनि ते इनाम कयो मिनन नबिय्यीन उहे गॾु हूंदा नबियनि सां मोहब्बत करण वारो तव्हांजो क़यामत ताईं जेके अचनि उन सारी उम्मत खे चई छॾ दुनिया में जंहिं शख़्स जी जैसे सां मोहब्बत फकीर जो हर चीज यहाँ बिकती है बोलो जी तुम क्या क्या खरीदोगे हाने तुझी मर्जी आ तू मोहब्बत अल्लाह वारन से करे तुझी मोहब्बत तुझी मर्जी आ तू आका इनामदार से मोहब्बत करे अहले बैत नबूवत से मोहब्बत करे तुझी मर्जी आ कुत्ता ने कुकड़न से करे हाने ये तो ते अल्लाह से फैसलो छड़े जन मोहब्बत कई महबूब सा तो कड़ो थे सुभान अल्लाह ये सौदो ॾाढो सुहिणो आहे ये सौदा कयो मुझे आका जी गुलामी में रहो जेतरो गुलामी में रहंदो ओतरो अल्लाह रब्बुल इज्जत तव्हांजे मथां फज़ल ऐं इनाम इकराम कयो सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात असांजे सरदार साहब की आफियत तंदुरुस्ती अता फरमाए सदस्य घर खे ऐं भाइरनि खे भाटियुनि खे ऐं उन सां गॾु मुनसलक सारी कौम खे अल्लाह से आबाद करे आमीन अल्लाह से शाद करे आमीन अल्लाह से तव्हांजा वेड़ा वसाए तव्हांजे वेड़नि जो कीनो बुग़्ज़ ऐं बेईमानियूं बद किरदारियूं सभु दूर करे बारी ताला तव्हांखे एतिरो ॾे जो तव्हां साहिब ज़कात कंहिं जॻहियूं हथ फैलाइण वारा न हुजो अल्लाह को घुरो माण्हुनि को घुरण को ख़ुदा तव्हांखे बचाए असांजी इहा दुआ आहे असांजो अचणु सिर्फ़ु इहो ई हाज़िरी लॻाइणी हुई छो जो सरदार साहब जो हुकुम तबियत इजाज़त कोन थी तबियत मुंहिंजी घणेई वक़्त खां वठी ख़राबु आहे उन करे तव्हां सभु मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो कि बारी ताला असांखे आफ़ियत ऐं तंदुरुस्ती ॾे ताकि दुनिया जे जेके बि मसाइल आहिनि उन्हनि सां मुंहुं ॾेई वञूं ऐं महबूबनि जे मीलाद पंहिंजो अचे थो हज़रत पीर बादशाह जी तव्हां सभिनी खे दावत तव्हां जेके ख़ुश्क वेठा हो बाबा
اگے تمہاں ٹرالیوں بھرے موٹر سائیکلوں بھرے تمہاں سائیں دے عرس کے سنگاری دا ہویا اج تمہاں کے عرس وسری ویا انہی کرے 29 ربیع الاول 27 انگریزی کا پابندی کو نے مردی ہوجے رات رہی کو درگاہ تمہاں جے مرشد کریم جی اسا سب خدمتگار ہیں مجھے تو پوری زندگی نی خدمت میں گزری ویا 10 سالن کو شروع تھیا ہوں اج 62 سالوں میرا 52 سال کو پار کے تھیا اللہ سپن کو وٹھی پانجی ڈیوٹی جے تعینات کयो ان کے حالن تھا پیا سبحان اللہ جڑے بھی حال میں ہوجو کچھ ہوجے کچھ نہ ہوجے پر وہ رفتار نے کہا ہلے تھی اللہ رب العزت اتنی مہربانی کیا تو وہ رفتار ہی نہیں جانے ان میں کمی تو جو سانی نیت میں فرق نہ ہے اسا یہ دل میں یہ شے نہ ہے تو کوئی تے کار تو جو سانی خبرات اگتے ان جو مقام چاہے سبحان اللہ ماتا کے پہلے وقت کرے جے تو کہ خبر پوے تو تمہاں پنا کپڑا ہی نیلام کرے چا سبحان اللہ انہی کرے اسا انہی چیز پیری پنجو کرے سائیں لطیف ہن دنیا میں وصال پیا کن بٹائی سائیں ہاں دنیا میں جڑے وجن جو ٹائم آیو